आज़ाद कश्मीर में आखिरी हेतिरो एहतजाज ऐं पुलिस जी लाठी चार्ज छो थी रही आहे। बेसिकली शहरियनि जी डिमांड हुई त असांखे बिजली ऐं अटो सस्तो करे जाइज़ क़ीमत सां ॾिनो वञे। पोएं साल दिसंबर में हुकूमत अवामी एक्शन कमेटी पारां मुआहिदो कयो वियो, पर वरी हुकूमत उन मुआहिदे जी ख़िलाफ़ वर्ज़ी कई। इन जे करे जुमे जे ॾींहुं कमेटी पारां लॉन्ग मार्च जी कॉल कई वई मुज़फ़रगढ़ ॾांहुं अटो ऐं बिजली जी महांगाई ख़िलाफ़। उन एहतजाजी कॉल जे करे पुलिस कमेटी जे अॻुवान खे गिरफ़्तार करे छॾियो। उन जे करे कश्मीरियनि महांगाई ख़िलाफ़ ऐं अॻुवाननि जी आज़ादी लाइ फिथारो कई छटरबंद हड़ताल ऐं मुज़ाहिरा कया, पर पुलिस मुज़ाहिरनि मथां लाठी चार्ज ऐं फायरिंग कई। उन जे करे कुझु मुज़ाहिरीन ज़ख़्मी ऐं शहीद थिया, जंहिं खां पोइ ही परमुन एहतजाज जंग जो मैदान बणिजी वियो ऐं हिकु इंस्पेक्टर जे फ़ौत थियण जी तस्दीक़ कई वई आहे। उन खां पोइ हुकूमत मुज़ाहिरनि खे रोकण जे लाइ रेंजर्स ऐं फ़ौज खे तलब कयो, पर मुज़ाहिरीन फ़ौज ऐं रेंजर्स खे पोइते धिके छॾियो ऐं पंहिंजे एहतजाज ऐं मुज़ाहिरा जारी रखिया। आख़िरकार मीडिया मुताबिक़ त हुकूमत मुज़ाहिरनि जे अॻियां गोॾा खोरे छॾिया।